बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों मैं तव्हां सभु ख़ुशबाश हूंदव। मारवीअ जे बाबति थोरो कुझु ॿ टे लाइनूं त मारवी थर जी हुई। उनजे पीउ जो नालो जेको आहे सो पालणी हुओ, माउ जो नालो माॾोई हुओ। हुननि वटि हिकिड़ो हारी हूंदो हुओ। हीउ उन वक़्त में उन जे इलाइक़े में को ज़मींदार हुया या को हुयो जो उन्हनि जो हिकिड़ो हारी हुओ, जंहिं अचे हिननि जो सूंहं ॾिसी मारवीअ जी ऐं संग घुरियो। पोइ मारवी जो जेको आहे सो संग त हुनखे न मिलियो त हुन बाहि में साड़ में उमर बादशाह खे जे मारवीअ जे हुस्न जी हाक ॿुधाई। उमर बादशाह बि इंसाफ़ वारो माण्हू हो, इंसाफ़ कंदड़ माण्हू हो, हाक ई हुनजी बि, पर इंसानु आहे लालच में अची वियो ऐं मारवीअ खे खूह तां खणी आयो। दोस्तो जिन मां बादशाह मारवीअ खे खणी अचे जेल में, पहिरियां त जे खणी आयो हुनखे ऑफर कयनि त तव्हां लटा बटा मटाए, लटा लाइ वग़ैरह ॿिया सोन टपड़ वग़ैरह पारायो, त हिन एतिराज़ु कयो। उनखां पोइ उन बादशाह खे कावड़ाई, उन बादशाह जो जेल में बंदि कयो त पाण ई सिधी थी वेंदी। पोइ जेल में बंदि कयनि त हिते जेको आहे सो मारवीअ को बि खाइणु पचाइणु सभु छॾे ॾिनो, एतिरे ताईं जो वेंझण बि छॾे ॾिनई, लटा धोअणु छॾे ॾिनई, लिङ आगारणु छॾे ॾिनई, पंहिंजे वारनि खे कोन तेल फुलियल करणु लॻी। पोइ जेॾीमहिल इहे सफ़ा अलील बीमारीअ में वठिजी वई, सफ़ा हाणे मरण ते वञी पए थी, त नियापो कई उमिरि ॾे। उमिरि ख़ुशि थियो त नियापो आयो आहे, शायदि ठही वई आहे, सो हाणे मुंहिंजो कमु थी वेंदो। उमिरि जीअं मथां आयो हिन जी हालति ॾिठई त पोइ हिनखे जेको आहे सो मारवीअ चयो त हाणे मूं तोखे घुराए न लाइ त मां वसियत इहा थी कयां त मतां मुंहिंजे लाश खे बि तूं हिते पाण वटि दफ़नाए छॾी, मुंहिंजो लाश मोकिले छॾिजांइ ॻोठ, ऐं मां मरी वञा त मूंखे जेको आहे सो ओॾां दफ़नाइण लाइ मोकिलिजांइ। भई त पढ़िया आहिनि शाह साहिबु, अॻिते तव्हांखे ॿुधाईंदासीं। बहरहाल पोइ जेॾीमहिल हिन हुनखे आज़ादु कयो, पंहिंजे माण्हुनि ॾे नियापो मोकिली त हिनखे वठी वञो अचे पंहिंजी अमानत। पोइ जॾहिं हिनखे वठी विया हुते त पोइ हिते जेको हिनजो खेत वर हो, मुड़ुसु हो, उहो हिनखे ताना ॾियणु लॻो त भई जेको आहे सो हाणे त हीअ सील टोड़ाई आई पंहिंजी, हीअ थियो हू थियो। सील माना असमत, असमत टोड़ाई आई पंहिंजी, हाणे जेको थी आई आहे मूं वटि। तो बहरहाल पोइ ताना जेके से इहा ताननि जी जॾहिं उमिरि बादशाह खे ख़बर अचे पई त मारवीअ खे ताना था मिलनि हुते। पोइ बादशाह उमिरि वरी ॿीहर काह कई पंहिंजे लश्कर समेत माण्हुनि ॾे, पोइ के काॾे भॼी विया, के काॾे भॼी विया। हुन खेत खे नट पकड़ियो, खेत खे पकड़ियो, ॿिया माण्हू बि आया त चवनि बाबा अचो, छा मसइलो आहे, तव्हां हिनखे ताना छो था ॾियो? ऐं ताना तव्हां ॾियो था त मां हिनजी साख थो खणां, साख थो खणां, या मां पंहिंजो हिकिड़ो हिनजो सुखुन थो ॾियां त मूं हिनखे कुझु बि न कयो आहे। पोइ बाहि जो मच, ॿारियुनि टाॾा ॿारियुनि जेका रस्म अॼु बि आहे सिंध में, पोइ हुन में मारवीअ चयो त बादशाह तूं छो साख ॾींदे, सुखनि साख त मां ॾींदसि। पोइ हूअ टांडनि में लथी, लोह जी राड ई हुन में हथ विधई। पोइ उमिरि बादशाह बि लही पियो, उन खां बि न रहियो थियो। पोइ उनखां पोइ सभिनी खे ख़ामोशी थी त भई हिन ॻाल्हि सही आहे। उनखां पोइ उन्हनि खे जेको आहे सो बादशाह हुननि शादी कई उनखे, त पोइ पंहिंजो ॾींहं गुज़ारण लॻा। पर जेको किसो जंहिं जीअं ॿुधो आहे उहो उन ते हूंदो। हीअ मां जेको आहे सो किसो तव्हांखे पढ़ी ॿुधायो, जेको इहो कल्याण आॾवाणीअ जे रिसाले मां शहादत ॿुधाई, रिसाले मां इहा मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आहे। उहा त तव्हांखे पसंदि ईंदी। हक़ मौजूद, जीअं लतीफ़ जी ॿोली।